अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। सिंध जे आवाज़ बणियल हिन इदारे खे असीं सिंध सां मुहबत रखंदड़ घण घुरनि जे सहकार सां हलाए रहिया आहियूं। असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्रामनि खे ज़रूरु पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऐप डाउनलोड करियो ऐं लाइव नशरियात ॿुधो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हाणे पेश करियूं था मशहूरु मुफ़कर आलिम दीन ऐं अज़ीम सियासतदान मौलाना अबुल कलाम आज़ाद जा कौल। मौलाना अबुल कलाम आज़ाद जा ख़ूबसूरत कौल पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। इंसानो जिन खे इंसानियत जो मुस्तक़बिल प्यारो आहे, जिन खे कंहिं मासूम ॿार जी मुल्क में का दिलचस्पी महसूस थिए थी, जिन खे कंहिं कुंवारीअ जे अरमाननि जो एतिराम आहे, जिन खे कंहिं सुहागण जी सींद में पयल सिंदूर शफ़क़ जी सुर्खीअ खां वधीक पाइदार लॻे थो, से सभु अचो पंहिंजनि समूरियुनि ताक़तुनि ऐं तवानायुनि सां पंहिंजे इरादनि ऐं हौसलनि सां अचो ऐं अची जंगबाज़ टोलनि जूं ज़बानूं काकड़नि खां छिके कढो। ऐं दम मसीह अची ॾिस त तुंहिंजी उमत तुंहिंजे अमन ऐं प्यार जे पैगाम खे कीअं न फ़ौजी बूटनि हथां लताड़ियो आहे। उहो आकाश जे वसतुनि मां टिमंदड़ रतु ॾिस जेको अमन जे कबूतर जी छातीअ मां वही रहियो आहे ऐं इन तुंहिंजे अमन जे कबूतर खे तुंहिंजे ई उमत जे हथरादू जानबाज़नि छुरा हणी फटियो आहे। ऐं इब्न मरियम, तूं पंहिंजनि पोइलगनि जे दिमाग़नि खे सोचण खां महरूम करे छॾ, जिन तुंहिंजी प्यारी इंसानियत ऐं काइनात खे सिर्फ़ 6 सेकंडुनि में पूरी रीति तबाह करण जो बारूद तयारु करे वरितो आहे। ऐं उहे पोइ बि तुंहिंजी मुक़दस तस्वीर जे साम्हूं झुकनि था, जिन जी किरायनि मां इंसानियत जी तबाही ऐं क़त्लेआम जो रतु वही रहियो आहे, जिन जे दिमाग़नि मां एटम जूं छबियूं निकिरी काइनात खे साड़े रहियूं आहिनि। ऐं रूह मोहम्मद, ई ॾिस तुंहिंजे नाले वठंदड़नि जी दिलनि में हवस ऐं हथनि में बंदूकूं, कोड़ा ऐं फांसियुनि जा रसा आहिनि। साम्हूं इंसाननि जा लाश, ज़ख़्मी शरीर ऐं टियासनि ते टंगियल जिस्म आहिनि। तुंहिंजे पोइलग हुक्मराननि जी दिलनि मां दर्द, प्यार, मोहबत ऐं अमन जूं ख़्वाहिशूं मोकिलाए वयूं आहिनि ऐं उहे अॼु जलाद आहिनि, तबाहीअ जा राकास आहिनि, नफ़रत जा शैतान आहिनि, अमन ऐं इंसानियत जा दुश्मन आहिनि। हिननि पंहिंजे दिमाग़ जे कीने, बुग़्ज़, हसद, साड़ ऐं हबच जो नालो तुंहिंजो पैगाम रखियो आहे। मूंखे यकीन आहे त इहे कूड़ा आहिनि ऐं तूं पंहिंजे परवरदिगार खां इन्हनि जे हथनि ऐं दिमाग़नि मां सतु निकिरण जी दुआ घुर। मौलाना अबुल कलाम आज़ाद। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाणे पेश करियूं था रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां यादगार रिकॉर्डिंग। जी हाँ, पेश करियूं था नामियारे शाइर ख़लील खोसो जी ख़ूबसूरत शाइरी। हीअ शाइरी ख़लील खोसे भिटशाह में थियल मुशाइरे में पेश कई हुई। आया उभर खां सिर नंगा हुआ विकणदा वांगण वंगा। आया उभर खां सिर नंगा हुआ विकणदा वांगण वंगा। गांठियुनि मथे गुज़रान हो, पुल्हा नकी पकवान हो, खाजा खाईंदड़ हित अची मरदूद विया माघे मची। ख़ातिर तवाज़ो कई असां जीअं में ॾिनियूं जायूं, असां पर थिया फिरी से सामां तिन जो करियां कहिड़ो बयां। ख़ातिर तवाज़ो कई असां जीअं में ॾिनियूं जायूं, असां तिन जो करियां कहिड़ो बयां। माण्हू बि जिन मारिया हिते, हीअं बि जिन ठारिया हिते,
हाणे माण्हू बि तिन जा मार बा वहिंवार पंहिंजा वार बा हीअं बि पंहिंजा ठार बा झंडा बि तिन जा साड़ बा पंहिंजा झंडा उते चाढ़ बा पर जंहिं छॾियो पंहिंजो वतन बेशक मोह सो बेकफन 40 सालनि अंदरि का क़ौम नाहे थी पधर केॾो बि पंहिंजे पाण खे ज़ाहिर बकन ओहञाण खे ॻेरे जीअं झटिजी विया काग़ज़ जीअं कटिजी विया तारीख़ तां तिन जा निशान हूंदा न से हरगिज़ आहियां संदियुनि सकावत ॾिस वरी पाइनि जुबा जालंदरी कहिड़ी मचायूं मश्करी ॿोली संदुनि आ लश्करी मिल्कत पराई हड़प कयूं ऐं पोप कनि राड़ारियूं हू था सॾाइनि हक़ परस्त हाणे असीं बि आहियूं धक परस्त ही सिंध जा घोड़ा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया ही बिल्कुलु भोरा जागी पिया ही कारा गोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया वेरिन ॾाढो वैल कयो आहे भूअ सॼी खे भेल कयो आहे वेरिन ॾाढो वैल कयो आहे भूअ सॼी खे भेल कयो आहे जो धन लाए जेल कयो आहे तिन जे लाइ वहजो वटे ॾाढा ॾोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया भिटूं भॾा तौरियूं तॾा अंधा मंडा फिॾा जॾा बर ऐं बैना पद ऐं पोठा जेके आहिनि सुकल ठोठा डंडूं ढोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया तलती जे कड़काटनि में अॼु सच संदो आवाज़ ॿुधुमि तलती जे कड़काटनि में अॼु सच संदो आवाज़ ॿुधुमि कड़कड़ कुन ऐं लहरूं लहरूं सिंधू में कई साज़ ॿुधुमि झोक ऐं बुलड़ी माथे लो बेपाक पठोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया पर हू घोट वसण ऐं लाल उॾेरो शाहिद थींदो रतो देरो हुल थियो हिंगला जे अंदरि ऐं नाद वॻो नैगा जे अंदरि अॼु रामा पीर ते राग ॿुधुमि तां पीर पिठोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया सही नोटो रतो काहू झुकर मोहन मकली दंग दड़ा नोटो रतो काहू झुकर मोहन मकली दंग दड़ा बेंजू बाजा मुरलियूं टलियूं अलगोदा ऐं टंग चढ़ा काशी खाधी हाला वारा लाल हिंदोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया हाथी हलणी मथो वेठल अजरक टोपी पटको पक हाथी हलणी मथो वेठल अजरक टोपी पटको पक खेस बांधुण गजे गरबी भिरूं भाला कुंडो नक वार कका ऐं कजला कारा नैण कटोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया जिनखे चरियो चट चवी थो जिनखे ॼाणी जट चवी थो गोहर सिंध जा घट चवी थो जिनखे पीछे हट चवी थो सेता समझी सोचे हाणे काग़ज़ कोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया अचो 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 सिंध अमर जो थी वियो सॾ जागी पिया ही जौशीला मज़बूत बदन ऐं हाथी हथ सच जो संदरो सुख ॿधी ही सिंध सदोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया अॼु तंद तंबूरे आहे लॻी वई मोगा तुंहिंजी ॼाण मॻी अॼु तंद तंबूरे आहे लॻी वई मोगा तुंहिंजी ॼाण मॻी अॼु नींहं जे नड़ में यार वरी या मीर मोहम्मद फूक ॾिनी हू कारूं झर जा रासूड़ा हू साजन सावण गाए पियो ॿुध चाचो तालिब पालारी बस जबल मोरा जागी पिया ही सिंध जा घोड़ा जागी पिया अॼु छिना छोरा जागी पिया आख़िर में हिकु पंहिंजी मुल्क सॼो वे करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम तूं शुक्र ख़ुदा जो मेंबर थी मेंबर थी इमदाद खाई में इमदाद खाई डाकार ॾिनई ओकरायूं ॾिनई पेट खनियई ॾंद खोचई स्कूल खाई में बिल्डिंग खाई में फर्नीचर खाई में कंपाउंड वाल खाई में दरियूं दरवाज़ा भीम खाई में उशर खाई में धलूं खाई में ज़कातूं खाई में वाटरनि जा मोगा भञराई सुई गैस थी में पाणी वारा तालाब पी में बिजली खाई में खंभा खाई में वायरूं खाई में ट्रांसफार्मर खाई में मीटर खाई में फिटिंग खाई में 0 60 100 मरकरी ट्यूबलाइट करंट खाई में रोड खाई
रोड खाई में रस्ता खाई में पत्थरनि वारियूं ट्रकूं खाई में झाड़ू बजरी खाई में मोरियूं खाई में भरायूं खाई में अग्नि कीअं वारा ट्रैक्टर खाई में रूलर खाई में तूं डामर जा दम वाह वॾेरा तुंहिंजा कम मुल्क सॼो में करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा वाह साईं वाह 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 सही वाह 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 सॼे मुशाइरे में हाली फ़िलहाली खलील खटियो पियो वञे बिल्कुलु ईअं ॿुधई न मुशाइरे खे हणी में बम वाह खलील कोसा तुंहिंजा कम अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन